नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त अमरीकी रियासत न्यू जर्सी में फायरिंग सबबि पुलिस एहलकार समेत 4 शहरी मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी एहलकारनि जी जवाबी फायरिंग में 2 हमलावर मारिजी विया आहिनि। मीडिया रिपोर्ट मूजिबि पुलिस एहलकार क़त्ल जी जांच जे सिलसिले में 2 माण्हुनि वटि विया त जवाबदार एहलकार जे मथे ते गोली हणी फरार थी विया, जंहिंखां पोइ हिकु दुकान में पनाह वरिती, जिते वफ़के सां ॿाहिरि बीठल पुलिस एहलकारनि ते फायरिंग कंदा रहिया। वधीक नफ़री तलब ते दुकान खे घेरो कयो वियो, जॾहिं ते स्क्वाड कमांडो बि तलब कया विया, जंहिंखां पोइ हिकु रोबोट ऐं पुलिस एहलकार स्टोर जे अंदरि मोकिलियो वियो, जंहिं जवाबदार खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। शुरूआती जांच मूजिबि जवाबदार ड्रग डील में मुलविस हो। फायरिंग जे ॾे वठ दौरान जर्सी सिटी जो स्कूल ऐं यूनिवर्सिटी कंहिं बि हंगामी सूरत खे मुंहुं ॾियण लाइ ख़ाली कराया विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।